सरदार ने अमीर ने सभिनी राय सलाह ॾेई उन सभिनी जे सलाह सां मुतफ़िक़ थी करे उन खां पोइ मुंहिंजो क़ुरान शरीफ़ रखियो अथसीं। असां सभिनी जो वारिस मालिक क़ुरान शरीफ़ आहे ऐं असां सभिनी खां वधीक पंहिंजो असांजे अलाह जो किताबु आहे। असांजो ईमान उन ते आहे, तव्हांजो ईमान बि उन ते आहे। असां जेको बि कयो अथसीं कसु कसर मुंहिंजो ॿिन्हिनि खे मुंहिंजो ठाहिण ख़ातिर मुंहिंजो ॾिनी अथसीं ऐं उन ते पाण में असां ठाहिण जी कोशिशि कई आहे ऐं इहा फतवा ठाही अथसीं। उन में त हाणे मुंहिंजो बुरो ई पहिरियों ॿुधी वञो, पोइ मुंहिंजो सुवाल जो मुंहिंजो तव्हांखे मुंहिंजो हक़ु आहे उहा शइ असां हुनखे मुतमिन कंदासीं। बाबा बुरो ई बिरादरीअ जा खून थियनि था 6। अरे बाबा इहो छा आहे पुटु, हेॾे मस्करी आहे छा? हिकिड़ो बिरादरी जा खून आहिनि 6। उन में हिकिड़ो आहे रसूल बख्श जो, ॿियो आहे सईद अहमद जो, टियों आहे मोहम्मद इब्राहिम जो, चौथों आहे मंज़ूर अहमद, पंजो आहे मोहम्मद शरीफ़, छहों आहे रियाज़ हुसैन। 6 खून आहिनि। उन में वरी हेॾो साईं इहो ॿुधाए वञा या हो ॿुधायां? हलो साईं, इन में जेको रसूल बख्श जो खून आहे उहो असां 30 लख रुपयनि जा रखियो आहे। बाक़ी खून 25 लख रुपयनि जा कया अथसीं। उन खां पोइ ज़ख़्मी आहिनि। हिकु आहे अब्दुल गफ़ूर, उन जा 4 लख रुपयनि जा कया अथसीं। एहसान जा 2 लख रुपयनि जा कया अथसीं। 1 करोड़ 61 लख रुपयनि जो इहो आहे मुंहिंजो बुरोइन जो। उन खां पोइ पवर बिरादरीअ जा 3 खून आहिनि। हिकु आहे सरदार ख़ान जो, ॿियो आहे आबिद जो, 3 आहे औरत जो खून असां डबल करे रखियो अथसीं। 25 जो 50 करे रखियो अथसीं ऐं आबिद जो खून 25 लख करे रखियो अथसीं। सरदार ख़ान जो खून 35 लख रुपयनि जा करे रखियो अथसीं। उन खां बाद में ज़ख़्मी औरत जेका मुंहिंजो सीरियस आहे उन जो 25 लख रुपयनि जा रखियो अथसीं। ॿी औरत जेका अलीगढ़ जी अमर आहे उन जा 3 लख रुपयनि जा। ॿी औरत जेका बाज़ मोहम्मद जी धीउ आहे उन जा 3 लख रुपयनि जा रखियो अथसीं। मुनवर अली जेको ज़ख़्मी आहे उन जा 2 लख रुपयनि जा ऐं मोहम्मद इसाक जा 2 लख रुपयनि जा। मुनीर अहमद जंहिंजी बांह जेका आहे उन जा रखिया अथसीं 6 लख रुपयनि जा। 1 करोड़ 51 लख रुपया पंहिंजो पवरनि जा थियनि था पिया। बाक़ी जेको घेर आहे ऐं वाटर आहे उन में दरगाह अमरोड शरीफ़ खां साईं रुशदुल्ला शाह, साईं अब्दुल कादिर शाह, मां मीर किफ़ायत अली शाह उते 2 ई शयूं ॾिसंदासीं अचे। क़ुरान शरीफ़ जले करे जेका असां चइनि खे अलाह साईं सम्झ ॾिनी उहा उते बीह करे फतवा ॾेई क़ुरान ते उहो तव्हांखे उते ठाहींदासीं। मेड़ जेको फ़सुलु रोकरायो आहे जेका अंदरि तव्हांजो चवणु